अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदह व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाहा व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अम्मा बअद फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हुदा हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाफ़ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुन्ज़िरुम मिन्हुम फ़क़ालल काफ़िरूना हाज़ा शैउन अजीब। अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिका रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्ज़ु मिन्हुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिलहक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज। अफ़लम यंज़ुरू इलस्समाइ फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल अर्ज़ मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिय व अंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नमा युरीदुश्शैतानु अन युक़िअ बैनकुमुल अदावत वल बग़दाअ फ़िल ख़म्र वल मैसिरि व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस्सलाह फ़हल अंतुम मुंतहून। हर किस्म जी हमदे सना इबादत बंदगी वाखाणे वॾाई रुकू ऐं सजदा अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात ला करे जेका अल्लाह तने तन्हा हिन पूरी दुनिया जो ख़ालिक मालिक ऐं राज़िक़ है ऐं पां इंसान जो सच्चो माबूद पण है। अल्लाह जी मुख़्तसर तारीफ़ का बाद ला तादाद दुरूद ऐं सलाम जा फूल निछावर थियनि अल्लाह जे मिणी नबी मथे जितरा अल्लाह इंसान जी रहबरी ऐं रहनुमाई ला धरती मथे मोकलिया उन्हीं मां ख़ुसूसन आजा ऐं मुंहिंजा आख़िरी नबी रहमतुल लिल आलमीन ख़ातमुन नबिय्यीन जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, अज जे जुमे जे खुतबे में जिन मौजू के अवां साम्हूं रखणो है वो मौजू है जे नौजवान के किनी शई गाफ़िल क्यों आहियूं दौर हाज़िर जे अंदर। नौजवान जो रहा
इन्हीं के किनी शई दीन इस्लाम अनु दूर क्यों आयो। अल्लाह रब्बुल आलमीन वटि दुआ त इलाहुल आलमीन मूंखे सही चवण पोइ पामिणी खे हिन मथे अमल करे जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हाज़रीन जुमा, क़ुरान मजीद जी जेका आयत तिलावत कई है, इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन नशे जो ज़िक्र करें ने जुगार जो ज़िक्र करें। अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत में फरमाया जे इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िअ बैनकुमुल अदावत वल बग़ज़ा फिल ख़म्रि वल मैसिर। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जे शैतान चाहे तो जे आंजे दरमियान दुश्मनियों पैदा करे, आंजे दरमियान अदावता उभा करे। बैनकुमुल अदावत वल बग़ज़ा फिल ख़म्रि वल मैसिर, ऐं आंजे दरमियान बुग़्ज़ पैदा करे किन शय जे ज़रिए, फिल ख़म्रे वल मैसिर, हिकिड़ो शराब ने ॿई जुगार। वयसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलाह, ऐं आंखें मिणी के नमाज़ नु रोके छॾे, अल्लाह जे ज़िक्र नु गाफ़िल करे छॾे। त क़ुरान मजीद जी इन आयत में जिन शय जो ज़िक्र थियो है, नशे जो ज़िक्र थियो है। ने दौर हाज़िर जे अंदर अज दुनिया जो हर का इंसान नशावर शय इस्तेमाल करे थो। ख़ुसूसन जे नौजवान तबके के पांजारियूं त नौजवान तबको नशे में लथपथ थियल है। अज 2 वरें जो बच्चो थिए तो ई पण जेको ऐसे पानकी ऐं मीराज जो आदि बनी वञे तो। 2 वरें जो बच्चो बीड़ी ऐं सिगरेट जो आदि बनी वञे तो। यानी 2 वरें जो बच्चो नशो सिखी वञे तो 2 वरें में। ऐं पोइ 2 वरें नु जेतिरो मथे इन जी उमिरि थींदी वेंदी तीअं इन जो मन नशे लाइ करे वधंदो वेंदो। ने नशे जी जेको हिकिड़ी तड़प है इहा इन में वधंदी वेंदी, ने नशे लाइ इन जी महिनत वधंदी वेंदी। दौर हाज़िर जे अंदर नौजवान के जिन शय दीन इस्लाम नु दूर करें, नौजवान के जिन शय दीन इस्लाम नु गाफिल करें। दौर हाज़िर जे अंदर नौजवान के जिन शय अल्लाह जे ज़िक्र नु रोकें, जिन शय नमाज नु रोकें, उहे शय नशावर शय, उहे शय नशो नशावर शय नौजवान इस्तेमाल करें था। बीड़ी के पा मामूली समझौता, गुटखा सिगरेट के पा मामूली समझौता, इन्हीं पानखी के पा मामूली समझौता, पा ये समझौता जे शराब जो है ईज नशो है। इन शराब जो हदीस में जिक्र आयो है, शराब जो कुरान में जिक्र आयो है, इतरे ला ईज नशो है। बाकी ही ॿिया जेको निंढड़ा नशा है ई नशो नाई त पंहिंजी भुल है। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जे कुल्लो मुस्किरिन हरामन, हर का नशावर शय हराम है। जै शय में इंसान के नशो चढ़े तो ये शय हराम है। पोइ भले ये शय वॾी वे तय भले, ये शय निंढड़ी वे तय भले। शराब का जेको रहियो त ये त हराम जाए, इन में वधारे इंसान के नशो चढ़े तो। जाहिलियत जे ज़माने में माण्हू शराब पीअंदा हुआ, पोइ जॾहिं इस्लाम आयो त शराब हराम थियो। जाहिलियत जे ज़माने में माण्हू शराब पीअंदा हुआ, नमाज ते वेंदा हुआ तैर पर शराब पीअंदा हुआ, शराब पी करे वेंदा हुआ, जंग ते वेंदा हुआ तर शराब पी करे वेंदा हुआ। पोइ हिकिड़े भेरा अहिड़ो थियो जे माण्हू नमाज पढ़णु विया, हिकिड़ो माण्हू नमाज पढ़णु वियो सहाबीअ मां ने, उहो शराब पी ने पोइ नमाज चालू कयईं। तर नमाज में हिकिड़ी सूर पढ़ियो तर ग़लति पढ़ियो, हिकिड़ा अखर ॿिए हंधि ॻिणे पे, ॿिया अखर 3 हंधि ॻिणे पे, तर क़ुरान जी आयत लथी। जे अॼु वटा कोई माण्हू नमाज जी हालत में शराब न पी अचे, नमाज पढ़ेला अचे तर शराब पी करे ने मस्जिद में न अचे। खुला तई नमाज भुली वञे तो नमाज में हेॾा होॾा जो माण्हू क़ुरान पढ़े था। पोइ जॾहिं माण्हू नमाज में शराब पीअणु बंदि करे छॾियो, तंहिं पुठियां वरी क़ुरान जी हिकिड़ी आयत लथी जे हाणे शराब सफ़ा हराम है। हाणे कोई माण्हू न नमाज जी हालत में पिए, न जंग ते वञे तैर पिए, न घरे वेठो हुए तैर पिए, न सफ़र में वञे तैर पिए, कित पण को पण माण्हू शराब पी करे न वञे। सहाबा जेको शराब जा आदी हो, जंहिंखे शराब सवा सरंदो की न हो,
सफ़र में वेंदा हुआ तैप शराब पीअंदा हुआ, जंग ते वेंदा हुआ तैप शराब पीअंदा हुआ, नमाज़ पढ़ेला अचींदा हुआ शराब पीअंदा हुआ, रियाण पुठिया चालू कंदा हुआ पहिला जेको आहे शराब जा ढुक भरींदा हुआ। अहिड़ा ॿधाणी माण्हू शराब जा उन जर क़ुर जी आयत लथी जे अॼु वटा कोई माण्हू शराब न पीए त उन साहबाए शराब जा भरियल मटका जेको आहे शहरीअ में हारे छॾियो, न पिंड मथे शराब खे हराम करे छॾियो। पोइ उन बहाना तलाश न कयूं, पोइ उन अलाह जे नबीअ खे जेको असीं बहाना न ॾिनो जे अलाह जे नबीअ ही कुर थियो असांजो हेॾे वरे जो ॿधाण, असां सफ़र ऐं हज़र में जिन शइ खे पसंदि कयूं था उहो जेको आहे हराम थी वई, न असां नथा छॾियूं साहब ऐं अलाह जे नबीअ खे न चऊं। नौजवान खे हिन दौर जे अंदरि वधारे मां वधारे जेको शइ नुक़सान करे थी उहो नशावर शइ इस्तेमालु कयूं था। नशो दारू रहियो त हराम जाए, कंहिं हालत में ई पाण जुगाइज नथो, कंहिं इंसान खे, इन जे मुस्लमान खे नथो जुगाए, कंहिं इंसान खे जेको आहे दारू नथो जुगाए। जेको पीअंदो इन जो नतीजो इनखे ख़तरनाक मिलंदो। इंसान जे इहे दौर ई वीमल आहे, जेकॾहिं रोज़ 5 वीमलूं खाई वञे थो हिकिड़ो नशावर नौजवान ॿधाणी नौजवान, त महीने में केतिरियूं थी थियूं वञनि? रोज़ जा पाण 50 सारियूं, महीने में 1500 थिए था, न 12 महीने में ञारियूं त 12 महीने में केॾा आंकड़ो पुॼे थो, 12 महीने में अहिड़ो 1000 ते आंकड़ो पुॼी वेंदो। पोइ इंसान अहिड़ी तरह बीड़ियूं पीए थो, बीड़ी जी जूड़ी आहे 20 रुपये जी आहे, जे रोज़ 2 जूड़ियूं पीए थो इंसान जेकॾहिं त महीने में जेको आहे त रोज़ हिनखे 40 रुपया खपंदा, न महीने में हिनखे केतिरा खपंदा? इनखे 1200 खपंदा। 12 महीने में इनखे केतिरा खपंदा? इनखे 14,000 मथे रुपया एतिरा केतिरा 500-800 खपंदा। एॾी पंहिंजी मिल्कत जेको ऐसे पंहिंजी जान खे बर्बाद करेला करे हिन पंहिंजी जेको असीं पैसो वापरायूं पिया। हालांकि अॼु पैसो जुड़े पियो नथो, इंसान पंहिंजी पगर से सॼो ॾींहुं महिनत करे, इंसान पंहिंजी पगर जी गाड़ियल कमाई, उहा अहिड़ी कमाई वरी इंसान पिंड जे नुक़सान लाइ करे जेको असीं हिनखे खपाए पियो, पिंड खे बर्बाद करेला, पिंड खे बीमार करेला जेको असीं इहो पैसो इंसान वापराए पियो। इंसान अल्लाह रब्बुल आलमीन पाण जेको असीं इज़त ॾिने पाण इंसान खे। क़ुर में अल्लाह इंसान जी इज़त जो ज़िक्र कयईं। अल्लाह फरमाए जे वलक़द करमना बनी आदम, मूं आदम जे औलाद खे इज़त ॾिनी। आदम जे औलाद खे अल्लाह इज़त ॾिने, पर पाण पिंड जी इज़त नथा कयूंसीं, इन जो कुर करणो। अल्लाह पाण खे इज़त ॾिने, पाण नशावर शइ इस्तेमालु करे पंहिंजे अक़ल खे नुक़सान पुॼायूं पिया, नशावर शइ इस्तेमालु करे पंहिंजे दीन खे नुक़सान पुॼायूं पिया, नशावर शइ इस्तेमालु करे पंहिंजी सिहत तंदुरुस्ती खे जेको आहे बर्बाद कयूं पिया। नशावर शइ जे इस्तेमाल जे नतीजे में ख़तरनाक बीमारियूं माण्हूअ खे थी पयूं दुनिया जे अंदरि। कैंसर जहिड़ी ख़तरनाक बीमारी जंहिंजो इलाज न आहे, कैंसर जेके थी आहे वई ई नकी करे इलाज हिनखे मुक़ाम में सुम्हणो आहे, ई नशावर शइ जे इस्तेमाल जे नतीजे में थिए थो। माण्हू कंहिंजूं मिटूं न दुनिया जे अंदरि फाटी वयूं, कंहिंजूं निड़ीअ मां डघरा थी रहिया, कंहिंजूं जेको असीं छातियूं टुटी वयूं, कंहिंजा फेफसा खाजी विया। हिकिड़ो नशावर शइ माण्हू इस्तेमालु कयो हुयो। पाण दुनिया जी हाई फाई जंडलें जो चकर लॻायूं, दुनिया जी वॾी वॾी जंडलें जो पाण मुआइनो कयूं, उते जंडली में जेको आहे खाटले मथे सुतल उन माण्हूअ खे ञारियूं जंहिंखे नशावर शइ इस्तेमालु करे ने ख़तरनाक बीमारीअ घेरियो हुयूं। नशावर शइ त पाण इन कना बाज़ अची वञो। नशावर शइ नौजवान में वधारे मां वधारे नौजवान नशावर शइ इस्तेमालु कयूं था, न इनखे मामूली सम्झनि था, सफ़ा मामूली सम्झनि था। इहे बीमारियूं जेका अमेरिका वारे खे थिए पियूं, इहे बीमारियूं पाण वटि पण थींदियूं, भला पाण उन ई शइ खे इस्तेमालु कयूं पिया जेको शइ उहो इस्तेमालु कयूं था। नंबर 2, नौजवान खे ॿई जेको शइ दीन इस्लाम नूं गाफ़िल करे पई, रोज़े नमाज़ नूं गाफ़िल करे पई, हया नूं गाफ़िल करे पई, अखलाक जिन शइ जी वजह सां माण्हुनि जा नौजवान जा ख़ासि करे फिटी विया आहिनि, उहे शइ म्यूज़िक, गायना, काफ़ियूं, कलाम। इहे काफ़ियूं ऐं कलाम जेको हुई, गायना जेको हुई, इहो मड़े हिकिड़ो जो नालो आहे। इन शइ खे इस्लाम एतिरी नापसंदि करे थो, एतिरो नापसंदि करे थो इन काफ़ी कलाम गायन इन खे, जे क़ुरान में नबी अलैहिस्सलातो सलाम जी अहादीस में अहिड़ो ज़िक्र मिले थो पाण खे जे जेको माण्हू ई काफ़ियूं सुणे थो, काफ़ीअ से मोहबत करे थो,
ये गायना वजाए तो, ये कलाम डी रात सुड़े तो, ये माड़ो अल्लाह जी नज़र में ये माड़ो खासो ना ने क़यामत जो ॾींहुं जरा क़ाइम थींदो, इन माड़ो जे कने में सीसो पितर कांच जेको है ये अल्लाह गरम करे इन जे कने में विझंदो, मलाइके खे हुकुम ॾींदो जे वेझो ही काफ़ियुनि जो सुड़ंदलो दुनिया जे अंदर, ही कलाम सुड़ंदलो माड़ो, ही कलाम माड़ो के जो ऐसे ग्रुप में हलाईंदड़ माड़ो हो, हिन जे कने में ये शइ विझो। भला अज पांजे कन में मामूली पा सिरी जो आजार पांजे कन में थी तो तर पा विझो था जराक लगी वञे थी जे वधारे केतरी तकलीफ़ थिए थी, कन हिकिड़ी नाज़ुक शइ पंहिंजे जिस्म जे अंदर, त भला जर गरम सीसा करे ने मलाइक पंहिंजे कने में विझंदा तर पंहिंजी हालत कोन थींदी। नौजवान के अज दीन इस्लाम नो गाफिल हिकिड़ी इन म्यूज़िक ऐं इन काफ़ी इन कलाम इन कयो हुयो। फोन जेको आहे, फोन जो मसलो अहिड़ो आहे जे ये पां पिंड धणी मथे डिफरेंट है, पां जीअं इनखे वापराईंदासीं इन जो अहिड़ो पांखे नतीजो मिलंदो। अरे पां फोन में कापियूं ञाणींदासीं ने गंदियूं शयूं ञाणींदासीं त पारी फोन में जहिड़ो पां ईअं ओके खोलींदासीं बटन हीअं चालू कंदासीं तंहिं भेरो पांखे साम्हूं उहा जी शइ अची वेंदी। अरे जे पां पंहिंजी फोन में तकरूं ञाणींदासीं, नज़म वॼाईंदासीं, ख़ासियूं शयूं ञाणींदासीं, पां जहिड़ी फोन खे खोलींदासीं पां साम्हूं उहा जी शइ अची वेंदी। ई त पां जेको असीं पां पिंड मथे डिफरेंट है। पोइ पां ईअं चऊं वरी जे यार फोन जेको आहे से तॾहिं फोन ते माण्हू फिटी विया आहिनि, फोन ते माण्हू था जेको नथा फिटे उहो नथा फिटे, ख़ासियूं शयूं ञाणीअ पिया उहो नथा फिटे। ई पंहिंजी हर कंहिं जी मन जी ॻाल्हि आहे, दिलि जी ॻाल्हि आहे जे फोन पांखे फिटाए छॾे। ई फोन पां पिंड मथे आहे, पां जीअं वापराईंदासीं ईअं पांखे हिन जो नतीजो मिलंदो। फोन मां पां गुनाह न कढूं। ने ॿई जेको शइ आहे जिन शइ अॼु ख़ासि करे नौजवान खे मुतासिर कयईं ने हूअं आम ञाणियूं त डिग खासा खासा माण्हू, मज़हबी माण्हू, दीनदार माण्हू, नमाज़ी माण्हू पण इन शइ में अची विया आहिनि, उन जो पण इन में नालो अचे थो। उहा शइ आहे क्रिकेट मैच। क्रिकेट मैच जो आउं हमेशह त मुखालिफ़ आहियां, नंढे हूंदे वटां मैच जो हमेशह आउं दुश्मन आहियां। क्रिकेट मैच जेको आहे इहो हिकिड़ो फितनो आहे वॾो, इहा हिकिड़ी मुसीबत आहे, इहा हिकिड़ी भला आहे, इहा हिकिड़ी आफ़त आहे, इहा हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे। अॼु नौजवान तबिके खे ञाणियूं इहा क्रिकेट मैच जेको आहे इंटरनेशनल रांदि आहे, इंटरनेशनल जेको आहे से इहा हिकिड़ी शइ आहे। अॼु दुनिया जो हर को इंसान, दुनिया जो को मुल्क अहिड़ो न आहे जिन मुल्क में क्रिकेट मैच जेको आहे से रमे में नथी अचे, पर इन जा उसूल ऐं इन जा क़ाइदा आहिनि। अॼु पाला पंहिंजे इलाइक़े जे अंदरि टूर्नामेंट रमाए में अचे थी। ये क्रिकेट मैच इनके ख़राब कोला चवां थो, क्रिकेट मैच के फितनू कोला चवां थो, ये सुड़ाईंदो अला माण्हू कयूं। ये फितनू एतिरे लाइ थी है, ये ख़राब ये मैच मुसीबत एतिरे लाइ थी है जे इन मैच में क्रिकेट जे अंदरि वेड़ जो वधारे चांस वे थो, इन मैच में झगड़े जो वधारे चांस वे थो। ने कई मैच अहिड़ियूं थियूं आहिनि जंहिंमें माण्हू जेको से हिकिड़े ॿिए ते लठी खयो हुयूं, माण्हू हिकिड़े ॿिए ते कुआड़ियूं खयूं हुयूं, माण्हू हिकिड़े ॿिए खे इलूं ॾिनो हुयूं, माण्हू हिकिड़े ॿिए खे गारियूं ॾिनो हुयूं। इहो अहिड़ो शैतानी चरखो आहे क्रिकेट मैच जे जेको हारे थो न पोइ उहो त सम्झी लाहियो उन जा भई खार न वञे, जेको 5-5 हज़ार 2-2 हज़ार रुपया भरे न हारी वञे त हुन त ॿिया जेको आहे से उहो सीटूं वॼाई, उहो ताड़ियूं हणे, उहो अखियुनि जा इशारा कई तर हारियल माण्हू जेको वे हुन जा त खार था वञे न तर साम्हूं उहो गारी ॾे ने ई जर साम्हूं ई गार ॾे तर सामलो उहो पण जेको आहे से जीतल उहो पण गार ॾे ने ईअं करे ने जेको आहे से माण्हू पिन में झगड़ा जी वञे था, माण्हू पिन में विड़ी पवनि था। त क्रिकेट मैच एतिरे लाइ फितनो आहे। ने ॿियो इहो जुगार आहे, हिकिड़ी वॾी जुगार आहे, माण्हू पैसा लॻाए करे इनखे रमे था। हिकिड़ी टीम जे अंदरि 11 खिलाड़ी वेहनि था लॻभॻि, वधारे जेको रमे था दिलचस्पी ॾेखारीनि था इन शइ में उनखे वधारे ख़बर हूंदी। मूं कॾहिं बैट हथ में न जलियो, 11 खिलाड़ी 500 रुपया भरिए था त 11 खिलाड़ियुनि जा केतिरा 5,500 रुपया था, 5,500 रुपया भरे ने प्रवेश गिने था क्रिकेट ग्राउंड जे अंदरि ने पोइ ई जेको 5,000 जेको धणी ॾिए इहे हारी वञे, भला इन जा खार था वञे त न।
ने ई क्रिकेट जित रमाजे थी ई पेड़ कहिड़ो पेड़ हुए तो ई को खासो पेड़ है, ई को भलो पेड़ है। अड़े ई त अहिड़ो पेड़ है जे इन पेड़ में कंहिंखे मौत अची वेंदो तो मुर्दार थी मरंदो। ई अहिड़ो खतरनाक पेड़ है, ई शैतान जो पेड़ है, ई अल्लाह के नाराज करे वारो पेड़ है। इन पेड़ मथे लानत है अल्लाह जी, इन पेड़ मथे जेतिरा इंसान में था उन मथे लानत हलाइयां तो। ई पेड़ एतिरो खतरनाक पेड़ है। खावड़ा सोलारिस ग्राउंड के अंदर पछम जूं कहर मैचूं चालू हुई। टियों ॾींहुं जेको मैच हुई रात के अंदर 700 माण्हू लगभग इन मैच के अंदर भेड़ा थिया हुआ। हिकिड़े बरोबर व्यक्ति मूंखे चई सुम्हणी जी नमाज़ जो टाइम हो, इन जी गैरत केॾा वेंदी रही है, इन जी तौहीद केॾा वेंदी रही है, इन जो इस्लाम केॾा वेंदो रहियो है, इन जो दीन केॾा वेंदो रहियो है, इन जूं नमाज़ूं केॾा वेंदियूं रहियूं आहिनि। सुम्हणी जी नमाज़ जो टाइम थिए थो, 700 माण्हू में 3 माण्हू कंपनी की मस्जिद में नमाज पढ़ेला अचनि था। अल्लाह अकबर, इहा हालत है माण्हुनि जी। अहिड़े पेड़े में वरी माण्हू जेको ऐसे इन्ही जी हौसला अफ़ज़ाई पिया कइए। मैच को जीती अचे तो त उनके स्टिकर पिया हलाइए, उनके कमेंट्स में उनसे राजी पिया थिए, उनके माशा अल्लाह पिया चए। अड़े कहिड़ी जंग खटी आयो है, कहिड़ी मस्जिद अक्सा आज़ाद करे आयो है, इन खे वरी जेको वाह वाह पिया कयो। त क्रिकेट मैच जेको आहे इहो हिकिड़ो वॾो फितनो है। क्रिकेट मैच हिकिड़ी मुसीबत है। क्रिकेट मैच हिकिड़ो ॾींहुं पछम जी धरती मथे खून कराईंदी। क्रिकेट मैच के ये रोका भी कदें, ये तैर रोका भी जर हर के मेंबर मां इन जे जेको ऐसे खिलाफ आवाज़ अचींदो ऐं हर के राज मां इन जे खिलाफ आवाज़ अचींदो, हर की पंचायत मां इन जे खिलाफ आवाज़ अचींदो, तैर ये क्रिकेट मैच बंद थींदी। क्रिकेट मैच इन में कीअं भलाई न आहे। इन नौजवान के ता इतरा आशिक बनाए छॾे ने इतरा दिल दादा बनाए छॾे जे ई नौजवान जंहिंजे खीचे में हींअर 500 ने 1000 रुपया निकिरे था, पेट्रोल ला धार निकिरे था, हिकिड़ी होंडा ते 4 छोकरा वञे था, पोइ होंडाऊं 5 7 बीरियूं रोड़े मथां जॾहिं निकिरे थियूं, टिटू हॉर्न कराए अखिया पई माण्हूअ के ने अहिड़ियूं होंडाऊं हलाइणियूं जे एतिरो न वीचारणो जे हाणे अगले झपर पुठिया, अगले जंप पुठिया मुंहिंजो मौत डफर जी शक्ल में अचे पियो, अगली आंटी पुठिया, अगली गोदाई पुठिया मुंहिंजो मौत बोलेरो जी शक्ल में मुला करे उभो है, अगली जेको ऐसे रस्ते पुठिया मुंहिंजो मौत जेको ऐसे कंहिं थुड जी शक्ल में मुला करे उभो है। एतिरो नथा वीचारी। इहा हालत है नौजवाननि जी। त तकरीर पांखे अहिड़ी ज करणी खपे, जहिड़ी बीमारी में अहिड़ो पांखे इलाज करणो खपे। हींअर बीमारी हिकिड़ी वे ने आउं ॿियो हिन जो इलाज कयां, डॉक्टर ॿियो हिन जो इलाज करे त पोइ फ़ाइदो थींदो की न। हींअर इहा बीमारी आहे पंहिंजे वतन में, एतिरे लाइ पाण नौजवान खे इहा नसीहत कंदा हलूं जे इन मैच नूं बाज़ अची वञो, इन मैच नूं बाज़ अची वञो। हींअर कंहिं ग़रीब जी मदद करणी वे, राज में कंहिं मिसकिन कंहिं बेवा जी मदद करणी वे, या कंहिं बच्चे पढ़े वारे जी हौसला अफ़ज़ाई करणी वे, या कंहिं आलम जो पगार वधाइणो वे, त इन नौजवान 500 700 पाण गिणणा ई पांखे ख़बर पए तैर इन जी जेको ऐसे खीचे में कारो सप वेही रहंदो जे न कढिजे न का धक न सघणे, हिते केतिरो कढे। इहा हालत है नौजवाननि जी। भला अल्लाह पासे राज़ी कीअं थी। मैच में ॿई हिकिड़ी शइ अचे थी जे हिकिड़ो त जेको आहे ई शैतानी पेड़ आहे, ई ख़ासो पेड़ आहे ज न, इन जी कोई ज़रूरत न आहे। इस्लाम पाण ते ॾुख नथो करे, अल्लाह पाण ते ॾुख नथो करे, अल्लाह जो रसूल पाण ते ॾुख नथो करे जे यार मैच न रमिया, ज़िंदगीअ में कॾहिं मैच ञाणण न विया, कॾहिं मैच वारनि जी वाह वाह न कयां। ॿियो ई आहे हिन जो जे हिन में ताड़ियूं हणियूं, त ई ताड़ियूं हणणु भला कंहिंजो कमु आहे। ताड़ियूं हणणु हिन दुनिया जे अंदरि हिकिड़ो ख़ासि तबिको आहे, उन जो कमु आहे। पाण उन जो नालो नथा गिनो, उन जो कमु आहे। त ताड़ियूं हणी नचकारा करणा, घोलापा करणा, ये जेको आहे शइ अल्लाह के सख़्तु नापसंदि आहे। ने पाण इन शइ नूं बाज़ अची वञूं, पाण माण्हुनि खे रोकियूं, पंहिंजे संगत सर्कल में जेको पंहिंजा दोस्त आहिनि, पंहिंजे फरीअ पाड़े जा आहिनि, उन खे सुहिणे अंदाज़ में पाण उन खे सम्झायूं जे ऐं वधारे रस न गिनो। माण्हू नमाज़ नथा पढ़े करणो करो, इन मैच लाइ करे नमाज़ूं छॾारीनि था, सांझीअ छॾारीनि था, ने सुम्हणीअ छॾारीनि था। पोइ जे कॾहिं ॾींहं जो आहे त ॾींहं जो जेको नमाज़ूं थियूं उन खे पिणु छॾारीनि था, क़ुर जी तिलावत पिणु छॾारीनि था। इन मैच लाइ करे डॉक्टर पिन जो पैसनि छॾारीनि था, भले तड़पी मरी नथो रहे। इन मैच लाइ करे कई जेको आहे नौकिरी वारा पंहिंजूं नौकरियूं छॾारीनि था जे भले ॿिया माण्हू अचे खुआर पिया थियनि।
इन मैच ला करे खोथा बि पंहिंजी पढ़ाई छॾाईं था, इन मैच ला करे इम्तिहान जे ॾींहुं पंहिंजो पर्चो माण्हू छॾे हलिया वञे था, वरी सॼो फेल करे छॾिए था। इहो मैच इन जो नशो एॾो आहे माण्हूअ खे, इहो मैच हिकिड़ो फितनो आहे। इन मैच खे कोई ख़ासी न चए, सिखायो वञा नौजवान खे जे मैच हिकिड़ो फितनो आहे। मैच जे ख़िलाफ़ आवाज़ खणो, मैच जे सपोर्ट में आवाज़ न खणो। मैच जे सपोर्ट में जे आवाज़ पाण खणंदासीं त पंहिंजूं बर्बादियूं थी वेंदियूं। हिकिड़ो त पाण नशे में चटपट थिया पिया आहियूं, पंहिंजा नौजवान ख़तरनाक बीमारियूं तंहिंजा पाण शिकार बनी वेंदासीं। ॿियो पाण गायना सुणो पिया, म्यूज़िक सुणो पिया, पंहिंजो अक़ुलु ख़तमु थी वेंदो। ने टेई जेको शइ इहा मैच, इन में पाण पंहिंजो पैसो लॻाईंदासीं, पंहिंजी मिल्कत जेको असीं पाण इन में हणी छॾींदासीं, इन जो पाण खे फ़ाइदो कीअं जुड़ंदो। ने मैच हिकिड़ी जुगार आहे, वॾी जुगार। ऐं खुले अखर में चवां थो जी हिकिड़ी जुगार आहे, जुगार। इन्हनि बचो त जई कामयाबु थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन वटि दुआ आहे त इलाहुल आलमीन पंहिंजे नौजवान नस्ल खे दीन इस्लाम ते इस्तिकामत नसीब फरमाए। इलाहुल आलमीन पांखे इन बुरी शइ खां बचाए। इलाहुल आलमीन इन बुरी शइ जे बुरे नतीजे खां पांखे बचाए। इलाहुल आलमीन पां में दीनी गैरत पैदा फरमाए। इलाहुल आलमीन पांखे परेशानी मुसीबतें खां बचाए। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन्नल्लाहा यअमुरुकुम बिल अदलि वल इहसान व इताइ ज़िल कुर्बा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़ि यअिज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। उज़्कुरुल्लाह यज़्कुरुकुम वदूहु यस्तजिब लकुम व लज़िक्रुल्लाहि तआला औला व जल्ल व अकबर।